कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनस तम नमामि हरिं परम। हरि ओम। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम वपेक, इनके पद वंदन की नाशी विघ्न अनेक। वंशी विभूषित करा नवनीरदा भात, पीतांबराधरो बिंब फलाधरोष्छाद। पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। हरि ओम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। अचो साथ संगत जी, गुरबाणी जो अमृत पियूं असां सतगुरु गुरु रामदास महाराजन चवंता भाई, सभिन को सरल ऐं सर्वश्रेष्ठ कम कहिड़ो आहे? गेन ठीक आहे गेन कि गोविंद जा गुण गायो, कलयुग योग न यज्ञ न ज्ञाना, एक आधार राम गुण गाना। असां छा था करे सघूं ॿुधायो? कलयुग में कोई तपस्या नथो करे सघे, कोई वॾा वॾा यज्ञ हवन ढंग सां नथा थी सघनि। दातार कृपा कनि कि असां उन्हनि जा गुण गायूं प्रभुअ जा। उथंदे वेहंदे हलंदे चलंदे स्वभाव थी वञे, आदत थी वञे, भगवान जा गुण ॻाइण जो असांजो स्वभाव थी वञे। सभिन खां उत्तम हरि जो नाम चओ, हे हरि। वो प्रभु हरि ॾाढो दयालु आहे, जेके उनखे यादि था कनि, सुमरन था कनि हरिअ जो। प्रभु उन्हनि सां अंग संग सदा उन्हनि ते पंहिंजे कृपा जो अनुभव कराईंदा आहिनि। जंहिंजा चरण कमल लक्ष्मी माता दबाईंदी आहे, तिन सेवे चरण नित कौला। उहे पंहिंजे भक्तनि जी सार संभाल कीअं लहंदा आहिनि, जीअं माता पंहिंजे गोद वारे शिशुअ जो ख्याल कंदी आहे। नंढो ॿार हूंदो आहे उहो टेंशन न कंदो आहे, साल जो जेको हूंदो, 1.5 साल जो, 6 महीने जो, उहो त माता जी गोद में चढ़ी वेंदो। बाक़ी खान पान, उन जो स्वास्थ्य, हलण चलण, सर्दी गर्मी, उन सभिनि जो ख्याल उन जी माता रखंदी आहे। त अहिड़ी तरह सां भक्त जो बि कमु आहे भगवान जे चरणनि खे पकड़े रखणु। बाक़ी उन जो जीवन जो, लोक जो, परलोक जो ख्याल श्री भगवान कंदा आहिनि। चओ हरे राम। इहो ज्ञान उनखे सम्झ में ईंदो आहे जंहिं ते प्रभु कृपा कंदा आहिनि, जंहिंजे अंदरि सिक हूंदी आहे, प्यास हूंदी आहे। इन करे हिकु ई कमु कयो भाई, कहिड़ो? सभु गावहूं गुण गोविंद हरे। गोविंद जा गुण गाए गाए करे गोविंद जे नाम भक्ति प्रेम में, उन तत्व में, गोविंद में समाइजी वञो। चओ हरे राम।
गोविंद हरि गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे। सब गावो गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे 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 गोविंद हरे। जाओ भाई आवाज गोविंद हरे 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 गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे 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 गोविंद गोविंद हरे हरे गोविंद 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 गोविंद हरे हरे गोविंद हरे गोविंद हरे गोविंद हरे गोविंद हरे गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे सब गावो गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे हरि उत्तम हरिया नाम है हरि उत्तम हरिया नाम है हरि पुरख निरंजन मौला हरि पुरख निरंजन मौला जो जपंदे हर हर दिनस जो जपंदे हर हर दिनस रात तिन सेवे चरण नित कौला गोविंद हरि गुण गोविंद हरे गोविंद हरे
सब गावा गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे नित्य सार समाधि सब जिय जंत नित्य सार समाधि सब जिय जंत हर बसै निकट सब जोला हर बसै निकट सब जोला सो बूझे जिस आप बुझाए सी सो बूझे जिस आप बुझाए सी जिस सतगुरु पुरख प्रभु सोना गोविंद हरे गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे सब गावो गुण गोविंद हरे सब गावो गुण गोविंद हरे गोविंद हरे गोविंद हरे गोविंद हरे गोविंद हरे गुण गावत गुणी गुणी समोला गुण गावत गुणी समोला सब गावो गुण गोविंद हरे गुण गावत गुणी समोला गोविंद हरे गुण गोविंद हरे सब गावो गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे गोविंद हरे गुण गोविंद हरे 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 चौन भाई आवाज ओ गोविंद हरे 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 गुण 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 गोविंद हरे
बोल श्री गोविंद भगवान भगवान की जय। बोलो श्री गोपाल भगवान की जय। श्री नंदलाल भगवान की गिरधर गोपाल की नटवर नंदलाल की हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। एक गुरबाणी भी तगायो ठीक है। ये वैराग वारी गुरबाणी गुरु अर्जन देव महाराज जी चवंता जीवन पद निर्माण एको सिमरी। जहिड़ी तरह सां जेको माण्हू जीवन में जेको कम कंदो आहे उहो उन जो एम एम्बिशन लक्ष्य ठाहे रहंदो आहे कि हे कम करणो आहे। जेके डॉक्टरी पढ़ंदा आहिनि त उहे ओॾे ई ध्यानु ॾींदा आहिनि, इंजीनियर ठहंदा आहिनि त उन पढ़ाईअ में ध्यानु ॾींदा आहिनि। किराने जी दुकान वारो किराने जा सामान ॾिसंदो, कपिड़े वारो कपिड़े जा ॾिसंदो, कपिड़े वारो किराने में थोरी वञी वेही रहंदो। त असां सम्झंदा आहियूं असांखे छा करणो आहे। त अहिड़ी तरह सां प्राणी मात्र जे लाइ यानी हर मनुष्य जे लाइ हिकिड़ो ई लक्ष्य है, भगवान जो प्रेम पाए, प्रभुअ जी प्राप्ति करो। चओ हरे राम। बाक़ी सब त असां कंदा आहियूं, असली कम भुलिजी वेंदा आहियूं। चओ हरे कृष्ण। ये कोई खरीदी करण वञे 10 लाख रुपया खणी करे भाई कलकत्ते खरीदी करणी आहे, उते वञे भाई इन होटल में चांहि बढ़िया मिलंदी आहे, हलो सीताराम में पहिरियों चांहि था पियूं। साईं ओॾे ठाकुर महल में छा त भोजन मिलंदो आहे, होटल जो नालो ठाकुर महल, ओॾे हलो ओॾे भोजन खाधऊं, 4 घंटा गुजरी आहे, हिन दुकान ते लस्सी बढ़िया मिलंदी आहे, हलो भला ओॾे लस्सी पीतऊं। चई हेॾे साईं मसालो डोसो, बटर मसालो डोसो, इहो न खाधो त छा कयो। ईअं कंदे कंदे राति जो ट्रेन जे वापसी जो टाइम थियो ऐं पतो पियो 10 लखनि मों त 10,000 जी बि ख़रीदी न थी आहे। पिता पुछो पुट को खरीदी करे आए? कि न बाबा 200 बढ़िया हो ॾाढो। अरे खरीदी करे आए बाबा, सीताराम में चांहि ॾाढी बढ़िया पई मिले। अरे पागल, तू जेको कमु करण वियो दुकान जी खरीदी करे आए, इहो त टाइम ई न मिलियो। त उहो केरु आहे? उहे सभु त असां ई आहियूं, हा न। असां बि चवंदा आहियूं पैसा बढ़िया कमाया। मथे भॻवान जेॾी महिल पुछंदा साईं दुकान ॾाढो ज़बरदस्त ठाहियो, घर रहण जो बंगलो ठाहियो, हुते माण्हू ॾिसंदा फोटो कढी वेंदा, चाइना में मार्बल घुरायो मां। अरे भैया भजन कहे भक्ति कहे, उहा त कई कोन। चओ हरे राम। त धर्मराज चवंदा आहिनि हिते उहा करेंसी न हलंदी आहे जेकी हिते कमु ईंदी आहे, उते त भगवान जो भजन कमु ईंदो, हीअ मुद्रा न हलंदी भाई। उते भगवान जो नाम ही असली धन आहे। जहां पंथ तेरा कोन सुञानो, हरि का नाम तह नाल पछानो। उते हरि जो नाम हलंदो भाई, यादि रखिजो। उहो बि धन इकट्ठो कयो। ऐं तव्हां सत्संग में ॿुधो हूंदो कि कई माण्हुनि जी ॾाढी ग़लति वीचारधारा हूंदी आहे कि भगवान जो भजन, भगवान जो नाम, प्रभु जो कीर्तन त इहो पोइ जी वस्तु आई आहे, मरण खां पोइ कमु ईंदो आहे। न भाई न, पहिरियों जीते जी तव्हांखे शांति ईंदी, दिलि में सुकून ईंदो, हृदय में आनंद ईंदो, तव्हांजी टेंशन ख़तम थींदी, तव्हांजा वीचार शुद्ध थींदा, तव्हांखे जीवन में असली रस मिलंदो, आत्मिक आनंद मिलंदो। मरण खां पोइ मुक्ति कंहिं ॾिठी आहे? उते जेको मरी वियो मुक्ति उन जी थींदी। जीते जी असांखे कीअं पतो पए? भक्ति करे, सत्संग करे, जंहिंखे दिलि में आनंद अचे, मौज अचे, संसार जे दुख सुख जी मान अपमान जी परवाह न थिए, पंहिंजे मजे में रहे, त समझो वो जीवन मुक्त थियो, इच्छाऊं मिटजी वञे। जंहिं हाल में गोपाल रखनि उन में राजी रही वठे, त समझो जीते जी मुक्ति आहे। हरे राम हे हरे। त सतगुरु चवनि था असां पूरो संसार घुमी आयासीं, सभु चङी तरह रिसर्च करे आयासीं, शोध करे आयासीं, चेक करे ॾिठोसीं छा कि हरि नाम जे बिना सुख कोन्हे भाई। ॾिठा सभु संसार सुख नाम बिन, तन धन होसी छार जाने कोई जन। कोई त समझो भाई, केॾो बि सुंदर तन हुजे, मिस्टर यूनिवर्स हुजे, मिस यूनिवर्स हुजे, बला जी सुंदरता हुजे, लेकिन कुछ समय जे लाइ कोई सुंदर आहे कोन, उहा क्षण क्षण में घटिजे थी, समय गुजरी वेंदो, ॻाल्हि ख़तम। चओ हरे राम।
लेकिन भगवान की भक्ति तो बे जन्म में भी ईंदी आहे। नंढा नंढा ॿार ॾिसो कई दिलि लॻाए भक्ति कंदा आहिनि, कई बुजुर्ग भी भगवान जो हिकु श्लोक यादि न करे सघंदा आहिनि। यानी पिछले जन्म जी भक्ति गीता में चवनि था भगवान अगले जन्म में हलंदी आहे। जे कोई किताब पढ़ंदे पढ़ंदे सुम्ह पए ऐं निंड खुले जेतिरा पेज पढ़ी उन वक़्त ही पढ़ंदो न वरी सां थोड़ी किताब पढ़ंदो। तीअं ॿिए जन्म में भक्ति उतो खां ई स्टार्ट थींदी जेतिरी असां करे चुका। जहां जन्म हरि भगत कहाई, अहिड़ो जेको भक्तिवान हूंदो जाते भी उनजो जन्म थींदो वो भगवान उनखे ओड़ो माहौल ॾींदा। काथे न काथे दरबार साहब मंदिर गुरुद्वारे जे किनारे उनखे जन्म ॾींदा, जीवन ॾींदा, कोई न कोई संत महात्मा सतगुरु मिलाए छॾींदा ताकि इन जो अॻिते उद्धार थिए। हरे कृष्ण। सॼो संसार रंग रूप रस बाधक करे पराणिया, रंग ते रूप ते लोभित थी वियो। जेको माया में भुलिजी वञे वो कीअं किनारे लॻंदो, जंहिंते प्रभु कृपा कनि सतगुरु। जेको रंगजी वञे, जे धन में रंगजी वेंदा आहियूं त टिफिन पियो हूंदो आहे, बुख पेट में हूंदी आहे, रोटी न खाईंदा आहियूं, पहिरियों असां ग्राहक खे माल ॾींदा आहियूं। चओ हरे राम। छाजे करे? पैसनि में लगन लगी वई आहे, पेट में ॾाढी बुख है, टिफिन में ॾाढो स्वादिष्ट भोजन पियो आहे ताज़ो, लेकिन जेको 1 बजे भोजन करणो 4 बजे खाईंदासीं, 7 बजे खाईंदासीं, पर ग्राहक खे पहिरियों न छॾींदासीं। छो जो लगन असांजी कंहिंमें आहे? धन में। त अहिड़ी तरह सां चवनि था जेको रंगजी वञे, जीअं मीरा रंगजी वई। चओ हरे राम। राजा गोपी चंद थिया, उन्हनि खे वैराग लॻो साध संगत, वैराग लॻो, राजा ई छॾे छॾियऊं। चओ हरे राम। राजा ई छॾे छॾियऊं ऐं दीक्षा वरितऊं, भक्ति करण लॻा। सोचो असां त थोड़ो सो 2-4 दुकान हलाईंदा हूंदासीं, पर जेके हिते इतिहास जी गवाही आहे, कई राजा महाराजा थियनि जिन छॾे करे फ़कीरी कई आहे, भक्ति वरिती आहे, त वो पागल न हुया। धन ते एतिरो हो कि धन में कई साल उन्हनि गुजारिया, पर रस न आयो, तॾहिं त त्याग कयो। धन छॾे, सुख छॾे करे उन्हनि भक्ति कई त कुछ तो वधीक मिलंदो आहे, तॾहिं त माण्हू पहिरियों जो हाल छॾींदो आहे। हिकु ॾाकण ते पेर जॾहिं रखंदासीं पोइ त पिछलो छॾींदासीं न, असां बिना पेर रखे पोयों ॾाको थोड़ी न छॾींदासीं। त जिन बादशाही छॾे करे फ़कीरी वरिती आहे, उनखे कुछ त मिलियो आहे। मीरा कोई पागल हुई? महल छॾे गली गलीअ में भक्ति कई उन। सम्राट बुद्ध थिया, राजा गोपीचंद, राजा भरतरी, घणा उदाहरण आहिनि। चओ हरे राम। तो महाराज गोपीचंद जी ॾाढी प्यारी कथा ईंदी आहे। जॾहिं उन्हनि फ़कीरी वरिती त गुरुदेव चयो वञो हाणे भिक्षा वठी अचो। भिक्षा? हा हा। राजा तां हुयो, हाणे राजा न आहे, और राजाई वारो समय गुज़री वियो, हाणे तव्हां फ़कीर आहियो, और राजाई वारो लेबल हटाए छॾियो। हा महाराज मां तैयार आहियां, तव्हां जेकी आज्ञा कयो। मां भीख वठण लाइ बि तैयार आहियां, त वञो भीख वठी अचो। हाणे दर दर भिक्षा वठण लॻा। हिकिड़ो इहो धर्म थींदो आहे सन्यास जो, भिक्षा वरिती। भीख त भिखारी भी वठंदो आहे, और भीख त फ़कीर भी वठंदा आहिनि। फ़र्क़ु कहिड़ो हूंदो आहे? फ़कीर भीख वठी भी उपकार करे वेंदा आहिनि, भिखारी त पंहिंजे स्वार्थ जे लाइ, पंहिंजे पेट पालण जे लाइ वीचारो भिक्षा वठंदो आहे। हालांकि उपकार त उहो बि करे वेंदो आहे। भिखारी अगरि तव्हांजे घर में 2 फुल्का खाइयो त 1000 फुल्का ॾेई वियो, उहो कुझु ॾियण आयो, लाभ तो थियणो ई आहे ॾियण वारे खे। लेकिन राजा गोपीचंद जेॾी महिल वेंदा न भिक्षा वठण, त प्रजा ॾाढो प्रेम कंदी, त हिन त असांखे संतान वांगुरु पालियो आहे, धर्मात्मा राजा आहे। त पहिरीं उन्हनि जे लाइ सुंदर सुंदर भोजन पदार्थ खणी बीहंदा कि राजा असांजो स्वीकार करे। चओ जय श्री कृष्ण। हिकु ॾींहुं गुरुदेव अञा कठिन आज्ञा ॾिनी, वञ पंहिंजे माता खां भिक्षा वठी आ। चओ हरे राम। हाणे माता वटि आयो भिक्षा वठण, तो माता चईस पुट तोखे त भोजन सब था ॾियनि क़दुरु करे, लेकिन मां तोखे कुछ वचन ॾींदी। अच्छा माता कहिड़ा वचन? चई पहिरियों वचन तई कि मजबूत किले में रह जा, सुरक्षित किले में रह जा। हैरान थिया गोपीचंद, अम्मा मां राजा न आया, हाणे त मां फ़कीर आया, तॾहिं त चवां थी मजबूत किले में रह जा। और पुट ॿियो वचन तई हमेशा मिठो खाइजा,
मिठो मिठो खाइजां बिल्कुल ॾाढो स्वादिष्ट भोजन कजां हरे राम। ऐं टियों वचन अथई जेॾीमहिल बि निंड करे त ॾाढी मुलायम आनंद ॾियण वारे आरामदायक बिस्तर ते निंड कजां। गोपीचंद चरणन में किरी पिया अम्मा हे तू वरी भोगन में थी फसाए मूंखे। अरे राजाई वैभव राजपाट छॾे करे त मां फ़कीर ठहियमि तूं कहिड़ा उपदेश थी करे ही पुट फ़कीर ठहियो फ़कीर वारी बुद्धि न आई अथई। तूं अगर राजा आहे अॼु तूं फ़कीर आहे राजा ऐं फ़कीर ठहियो त मां बि तुंहिंजी माता आहियां। मतलब थी इन जो अर्थ कढ शब्दन खे न पकड़ अर्थ खे पकड़। पहिरों वचन कहिड़ो ॾिनो मैं सुरक्षित किले में रह जा किला छॾे त मां हाणे वणनि जे हेठों तो सुम्हां काथे भी तो आराम किया चई किलो यानी विकारन को सुरक्षित हुजे लोभ को लालच को काम को अहंकार को हर स्त्री के मात्र समान ॾिस भेण समान ॾिस इहा ई त सुरक्षा कंहिं में भी लोभ लालच जी नजर सां कंहिं में भी स्वार्थ जी नजर न हुजे निस्वार्थ फ़कीर यानी परोपकार तुंहिंजो जीवन हाणे ॾियण जे लाइ शुरू थियो आहे वठण खत्म इहो ई त सुरक्षित किलो आहे। काम क्रोध लोभ मोह अहंकार खां बची नेत्र भरजी आया। माता ॾाढो सुंदर तूं मूंखे दान ॾिनो वचन जो। ॿियो वचन चओ हरे राम। कहिड़ो वचन हो भाई ॿियो कौन सा वचन था दूसरा मिठो खाए जाओ तो मिठो छा मतलब गुलाब जामुन जलेबी ये सब खाना है। हाँ स्वादिष्ट भोजन 56 प्रकार जो न भाई न मिठो यानी एतरी भूख लगे तो के एतरी भूख लगे कि सुकी रोटी भी तो के अमृत जहिड़ो स्वाद दे ओडी मल भोजन कजा बिना तेज भूख लगे भोजन न कजा वही मिठो भोजन। स्वाद कंहिं में हूंदो आहे क्षुधा में भूख में पेट भरियल हूंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि भाई ही ॾाढो बढ़िया है मिठाई थी अरे न न हटायो ॾाढो पेट भरियल आहे वणंदी आहे मिठाई कोई भोजन वणंदो जेॾी महिल पेट ॾाढो भरियल हुजे। हाँ कुछ न वणंदो आहे जेॾी महिल छो जो स्वाद असली त बुख में आहे। ऐं टियों वचन कि जेॾी महिल बि आराम करे मुलायम आरामदायक बिस्तर कहिड़ो आहे कि जेस ताईं तोखे गहरी निंड न अचे एडी थकावट थी वञे एडी मेहनत कजा एडो परिश्रम कजा पुट एतरी सेवा कजा कि जेॾी महिल सुम्हण जो वक़्तु अचे न ऐं सुम्हे ऐं तोखे निंड पंहिंजे गोद में विहारे छॾे उहो आरामदायक बिस्तर आहे कि तोखे बिना कपिड़ो विछाए पथरनि ते बि निंड अची वञे। कई मज़दूर ॾिसंदा आहियो तव्हां पथरनि जे मथां बि सुम्ही पवंदा आहिनि मिट्टीअ जे मथां गमछो विछाए करे बढ़िया निंड ईंदी आहे उन्हनि खे ऐं कई माण्हुनि खे गदन ते बि निंड न ईंदी आहे। हरे कृष्ण। हाणे तव्हां चवंदो असां थोरी न सन्यासी आहियूं तव्हां सन्यासी फ़कीरीअ जी ॻाल्हि था ॿुधायो त सतगुरु चवनि था ग्रस्त में जो रहे उदास कहे कबीर में ताको दास कि असां ग्रस्त में रहूं पर इच्छाऊं न कयूं हा न। तव्हांजो धन कोई खसे न वठंदो मकान दुकान तव्हांजा ई हूंदा लेकिन निष्काम थी करे जीवन जीअण असली संन्यास आहे। कामना न करण ही भगवान कृष्ण चवनि था संन्यास आहे। इच्छाउनि जो त्याग केवल अग्नि जो त्याग संन्यास न आहे। ॾाढी प्यारी बाणी अचो डिठा सब संसार सुख नाम बिन। डिठा सिंधी शब्द तो गुरु ग्रंथ साहब महाराज में लथा शब्द भी आया दुख लथा लथा सिंधी शब्द डिठा भी सिंधी शब्द तो भाई। डिठा सब संसार सुख नाम बिन डिठा सब संसार सुख नाम बिन। तन धन होसी छार तन धन होसी छार जाने कोई जन हो। तन धन होसी छार जाने कोई जन
डिठा सब संसार सुख ना नाम बिन। 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 रंग रूप रस बाधिक करह प्राणिया। असां वचन ॿुधंदा बि आहियूं, अब मञींदा बि आहियूं, ओॾी महिल खूब सिर हिलाईंदा आहियूं, दिलि ते बि लॻंदा आहिनि, लेकिन ॿाहिरि निकिरंदा आहियूं त सभु भुलिजी वेंदा आहियूं, भुलिजी न वेंदा आहियूं। असां भक्ति करण ई न चाहींदा आहियूं। चओ हरि राम। असां वेठासीं, तव्हां वेठो कलाक खां मां तव्हांखां पुछंदुमि तव्हांखे सत्संग में आनंद आयो? तव्हां सभु चवंदो हा ॾाढो आनंद आयो, बढ़िया, हा न, भॻवान जो भॼन सुठो लॻो, सत्संग सुठो लॻो, कथा सुठी लॻी। लेकिन पोइ असां चाहींदा आहियूं कि रोज़ भॻवान जो सत्संग थिए। तव्हां जाते बि रहंदा आहियो, जाते बि सची भक्ति हले थी, जंहिं बि शहर में, जंहिं बि मोहल्ले में, जाते तव्हांजी श्रद्धा हुजे, रोज़ सत्संग कयो। 3 टाइम भोजन था खाओ, 3 टाइम सत्संग कयो। सत्संग उहो जहाज अथव जंहिंमें वेहण सां ई कल्याण थींदो आहे। यात्रा करणी न पवंदी आहे, ॿिया सभु साधन तव्हांखे पेर हलाइणा पवंदा, लेकिन सत्संग में ईअं वेही रहो जीअं जहाज में कोई वेही रहंदो आहे, वेठे वेठे बढ़िया हलंदे चलंदे खाईंदे पीअंदे उहो ईअं किनारे लॻंदो आहे। त अहिड़ी तरह सां सत्संग में ॿुधण सां ई कल्याण थी वेंदो। त उहो सत्संग रोज़ ॿुधो भाई, जाते बि तव्हां रहंदा आहियो, जंहिं बि संत महात्मा में तव्हांजी श्रद्धा आहे, जाते तव्हांजी आत्मा गवाही ॾे, जाते तव्हांखे रस अचे, भॻवान जी भक्ति में विकार दूर थियनि, मौज अचे, भॻवान में प्रीत जगे, बस उते तव्हां रोज़ सत्संग कयो, कीर्तन कयो, महिरबानी करे कयो, पाण ते दया कयो, असां ते उपकार कयो। हे सॼो संसार धर्मशाला अथव, हिते केवल मरण ई मरण वारा रहंदा आहिनि। यादि रखिजो, जीअण वारो कोई न रहंदो आहे। हर माण्हू ॿिए जी मृत्यु ॾिसी करे ॾाढो वीचारो व्याकुल थींदो आहे, पंहिंजी मृत्यु कंहिंखे यादि ई कोन्हे। पाण खे त ईअं सम्झी वेठा आहियूं अजर अमर आहियूं। अरे काल त असां वटि अची नथो सघे, इम्पॉसिबल। असांजी मृत्यु कीअं थींदी? हाँ, 25 साल जो बि जवान त 60 साल जो बि जवान त 70 साल वारा बि जवान, उन्हनि खे बि कोई खौफ़ कोन्हे। हरे राम। यादि रखिजो भाई, स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था, 4 आदमी अर्थी उठाने के लिए तैयार हैं, नए जन्म लेने वाले नहीं। शरीर को जलाने के लिए लकड़ियां तैयार हैं, नए पेड़ नहीं लगाने पड़ेंगे। सेवा करने वाले तैयार हैं, कोई व्यवस्था नहीं करनी पड़ेगी। दम टूटने की देर है, फिर किसके कर में बैठे हो। सांस हिकड़ी निकती, हिकड़ी आई, हिकड़ी साम्हूं आहे, हिकड़ी वठी न सघंदासीं। हिकु क्षण जी देर आहे, बस सभु व्यवस्था तैयार थी वेंदी आहे। सभिनि खां पहिरियों कोई छा पुछंदा आहिनि ॿुधायो त? कोई गुज़ारे वेंदो आहे त छा पुछंदा आहिनि ॿुधायो न? यात्रा घणी बजे निकिरंदी, हा न? सभिनि खां पहिरियों सवाल कहिड़ो हूंदो आहे? कोई बि गुज़ारे वञे त पुछंदा आहिनि त साईं यात्रा घणी बजे निकिरंदी, अंतिम यात्रा। हरे राम। तो संसार जो नालो मृत्यु लोक आहे भाई। सब तैयार आहे, सब सामग्री तैयार आहे, हिकु क्षण जी देर आहे। इन खां पहिरियों असां भजन करे वठूं, भक्ति करे वठूं भाई। जीवन पद निर्वाण एको सिमरिए। जीवन पद निर्वाण एको सिमरिए। दूजी नाही जाय किन विद धीरिए। तन धन होसी छार, तन धन होसी छार जाने कोई जन हो। तन धन होसी छार जाने कोई जन। डिठा सब संसार नाम बिन, डिठा
सब संसार सपना नाम बिन। ओ डिठा सब संसार सुख नाम बिन। डिठा सब संसार सपना नाम बिन। रंग रूप रस बाधित करह प्राणिया। जिस भुलाए आप तिस कल नहीं जानिया। रंग रते निर्वाण सच्चा गावही। नानक शरण द्वार जे तुद बावही। नानक शरण द्वार जे तुद भावही। तन धन होसी छार तन धन होसी छार जाने कोई जन हो। तन धन होसी छार जाने कोई जन। डिठा सब संसार सुख नाम बिन। डिठा सब संसार सपना नाम बिन। डिठा सब संसार सुख नाम बिन। डिठा सब संसार सपना नाम बिन। ओ तन धन होसी छार जाने कोई जन हो। तन धन होसी छार जाने कोई जन। डिठा सब संसार सुख नाम बिन। डिठा सब संसार सपना नाम बिन। डिठा सब संसार सुख नाम बिन। डिठा सब संसार सपना नाम बिन। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुबह होती है शाम होती है। सुबह होती है शाम होती है। यूं जिंदगी तमाम होती है। पर जब होती है बंसी वाले की कृपा तो जिंदगी श्री हरि के नाम होती है। जरी वे कृपा कंदा आहिनि। आह कई जन्मन जा जरी पुण्य इकट्ठा थींदा आहिनि धक्को हणंदा आहिनि तॾहिं वञी सत्संग मिलंदो आहे। चओ हरि कृष्ण हे हरि। सत्संग जो अर्थ आहे सत धन संग। यानी जेको सत्य जो संग करे। ध्यान ॾिजो सत्संग ॿुधी करे असांजी ज़बान बीह रहे कूड़ न ॻाल्हाए। कई माण्हू सोचींदा आहिनि सत्संग ॿुधोसीं पोइ असां कूड़ बि ॻाल्हायूं। सत्संग ॿुधोसीं शराब बि पियूं। सत्संग ॿुधोसीं असां कंहिंखे धोखो बि ॾियूं। सत्संग ॿुधोसीं जीवन जी हिंसा बि करियूं। सत्संग त ॿुधूं था न भाई। चओ हरे राम। न भाई न। सत्संग जो अर्थ आहे कि सत्य जो संग कयो न। कि सत सां जुड़ी वञो। चओ हरे कृष्ण। कूड़ जो त्याग थींदो वञे ओतिरे ओतिरे हिस्से में। हरे राम। ॾिसो भाई कोई दुनिया में अहिड़ी तिजोरी ठही आहे जेकी समय खे लॉक करे सघे।
हीरा मोती ता लिकाए था सगो, बंद करे रखी था सगो, पैसा रखी था सगो। कोई अड़ी तिजोरी ठही आ जेकी समय के रोके छड़े, बंद करे छड़े, कोई ठही आ? कोई लॉकर ठहियो आ? कोई ना। असली संपत्ति तो हर क्षण वञे थी पई, ऐं उहा भगवान जे भजन सां ई सार्थक थींदी। चओ हरे राम हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तो भाई ॾींहं राति उथंदे वेंदे उन प्रभु हरिय जो भजन कयो। राम नाम की लूट है, लूट सके तो लूट, अंतकाल पछताएगा जब प्राण जाएंगे छूट। तेरे तन में राम मन में राम, ताकि चवणो राम राम राम, छा चवणो? हाँ, तेरे तन में राम मन में राम, रोम रोम में राम रे, राम स्मर ले ध्यान लगा ले, छोड़ जगत के काम रे। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। तेरे तन में राम मन में राम, रोम रोम में राम रे, राम स्मर ले ध्यान लगा ले, छोड़ जगत के काम रे। बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। बचपन बीता खेल खेल में भरी जवानी सोया, बचपन बीता खेल खेल में भरी जवानी सोया। ॾिसी करे हलो भाई, ॾाढा कीड़ा था वेठे, हा न? हाँ, आराम सां ॾिसी करे हलो, ऐं जाते वेठा आहियो उते ई विश्राम सां वेही रहियो, अच वञ न कयो, हा न? आख़िरी में सभु जेके भेटा चाढ़णी आहे आख़िरी में चाढ़ियो, हिन महिल प्रेम सां वेही रहो, जाते जेके जॻह मिले। ऐं जीव इंसान ते हलंदे हलंदे कि भगवान असांखे बुद्धि प्रधान ठाहियो आहे इंसान, ॿियनि जीवन खे बुद्धि कोन्हे। 84 लख जीवननि में केवल इंसान आहे जेको कर्म प्रधान आहे, ॿिया भोग प्रधान आहिनि, उहे कर्म करे चुका आहिनि, पंहिंजा सुख दुख पाइण आहिनि, केवल नओं कर्म नथा करे सघनि। लेकिन इंसान आहे जेको नओं कर्म करे थो सघे। असांखे भागवत महापुराण में लिखियल आहे, खटमल जुआ मच्छर अगरि कटनि था त उन्हनि खे बुद्धि कोन्हे, न कि उन्हनि खे कोई पाप लॻंदो आहे। गांइ खे शेर खाए त पाप न लॻंदो, लेकिन असां मच्छर मारींदासीं त असांखे पाप लॻंदो, छो जो असांजी कर्म योनी आहे, असां बुद्धि प्रधान आहियूं। ध्यानु रखिजो, नंढा नंढा ॿार आहिनि, अगरि उहे बि जीवन खे मारींदा आहिनि त उन जा कर्म विधान माता पिता खे भोगणा पवंदा आहिनि 12 साल तक। ॿारनि ते बि ख्यालु रखो, याद रखिजो, मच्छर मारण भी पाप तो भागवत महापुराण में लिखियल तो। 5 स्कंद जे 26 अध्याय में पूरो वर्णन लिखियल तो, पढ़ी ॾिसजो। इन्हनि जीवन के भी, छो जो इन्हनि जी आजीविका भगवान ये ठाही आहे, खून पीअण जी,
लेकिन असां की तो भगवान दया प्रधान ठाहियो आहे। दया धर्म का मूल है। ये धर्म में दया कोन्हे वो धर्मी कोन्हे। माण्हू सोचींदा आहिनि धर्म छा आहे, हिंदू मुसलमान धर्म आहे, न दया आहे। जंहिं धर्म में दया कोन्हे वो धर्म आहे, जंहिंमें दया आहे वही धर्म आहे। हरे कृष्ण। असांजो सनातन धर्म दया धर्म का मूल है। पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए, जब लग घट में प्राण। बचपन बीता खेल खेल में, भरी जवानी सोया, देखो बुढ़ापा अब तो सोचे, क्या पाया क्या खोया। देर नहीं है अब भी बंदे, देर नहीं है अब भी बंदे, ले ले उसका नाम रे। बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम, बोलो 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 राम, बोलो राम, राम राम। हाँ बोलो राम राम, बोलो राम, बोलो राम राम राम। तेरे तन में राम, मन में राम, रोम रोम में राम रे। राम सुमर ले, ध्यान लगा ले, छोड़ जगत के काम रे। बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम। बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम। बोलो राम राम, बोलो राम, बोलो राम, राम राम। बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम। बोलो राम सीताराम, बोलो राम सीताराम। सभई चओ भाई, सभई चओ। हिते चवण में हिकु बार चवंदो त हज़ारे गुना भगवान जे खाते में लिखियो वेंदो। तो इहो सत्संग जो इहो महान लाभ अथव, हा न। घणी मालाऊं कईंदव 24 घंटा वेही करे बि ओतिरो फ़ाइदो हिते 12 मिंटे में तव्हांखे मिली वेंदो। सत्संग की आधी घड़ी, अधु घड़ी यानी 12 मिनट। और तप की बरस हजार, 1000 साल तपस्या जा। कंहिंखे चइबो आहे 1000 साल उम्र कोन्हे, ऐं 12 मिनट सत्संग जा। वो प्रेम रखो, उहा सिक रखो, उहा श्रद्धा रखो, वो विश्वास रखो, एॾो लाभ थींदो आहे। बोलो राम सीताराम, बोलो राम सीताराम। बोलो राम सीताराम, बोलो राम सीताराम। बोलो राम सीताराम, बोलो राम सीताराम। बोलो राम सीताराम, बोलो राम सीताराम, बोलो राम सीताराम, बोलो राम सीताराम। माया में तू उलझा उलझा दर दर धूल उड़ावे, अब क्यों करता मन भारी जब माया साथ छुड़ावे। माया में तू उलझा उलझा दर दर धूल उड़ावे, अब क्यों करता मन भारी जब माया साथ छुड़ावे। दिन तो बीता दौड़ धूप में, दिन तो बीता दौड़ धूप में, ढल जाए ना शाम रे। बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम। बोलो बोलो राम राम, बोलो राम, बोलो राम राम राम। तेरे तन में राम, मन में राम, रोम रोम में राम रे। राम सुमर ले, ध्यान लगा ले, छोड़ जगत के काम रे। बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम। बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम। तन के भीतर डाल रहे हैं 5 लुटेरे डेरा, तन
तन के भीतर डाल रहे हैं 5 लुटेरे डेरा। काम क्रोध मद लोभ मोह ने तुझको कैसा घेरा, काम क्रोध मद लोभ मोह ने तुझको कैसा घेरा। भूल गया तू राम रतन, हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम। भूल गया तू राम रतन, भूला पूजा का काम रे। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। बोलो बोलो राम राम बोलो राम बोलो राम राम। तेरे तन में राम मन में राम, रोम रोम में राम रे। राम सुमर ले ध्यान लगा ले, छोड़ जगत के काम रे। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। बोलो राम बोलो राम बोलो राम सीताराम। बोलो राम सीताराम बोलो राम सीताराम बोलो राम सीताराम बोलो राम सीताराम। बोलो राम सीताराम 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 बोलो राम सीताराम। तुलसी इस संसार में कर लीजिए 2 काम। अरे कुछ न कर सको कुछ न कर सको, बकम कयो भाई, केवल बकम कयो केड़ा। तुलसी इस संसार में कर लीजिए 2 काम। देने को टुकड़ा भला, देने को टुकड़ा भला, और लेने को हरि नाम। सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम ओ सीताराम राम राम ओ सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम। चौथा राज चवंदे ही जेके बीज मंत्र थींदा आहिनि र आजी मात्राऊं म राज चवंदे ही भीतर विस्फोट थी वेंदो आहे। असांजा वेद शास्त्र था चवनि आ मैं भी चई छॾी राम चई छॾी त जन्मन जन्मन जा पाप ओॾी महिल ई विध्वंस थी वेंदा आहिनि। या वॾो कोई बम फटंदो आहे त ॾिसंदा परखचा उॾामी वेंदा आहिनि, धूल नंढा नंढा कंकड़ सभु उॾामण लॻंदा आहिनि। अहिड़ी दशा पापनि जी थींदी त केॾा लाभ आहिनि भॻवान जे नाम सां। और कीर्तन में वेही करे भगवान जो नाम उच्चारण कयो, चओ हरे राम। देने को टुकड़ा भला, अन्नदान। तव्हां हीरा मोती दान कयो, जेसि ताईं अन्नदान न कंदो मथे भोजन न मिलंदो। महाभारत में, पद्म पुराण में, कई शास्त्रनि में श्वेत केतु राजा जी कथा ईंदी आहे। चओ हरे राम। श्वेत केतु राजा जी कथा ईंदी आहे त श्वेत केतु राजा एतिरा दान कया, एतिरा दान कया,
सोन जा वॾा वॾा उन महल ठाराया, धर्मशालाऊं ठाराया, लेकिन मरियो तो उन जे भोजन में हीरा मोती रखियो। अरे बाबा भोजन खपे मूंखे, चई भोजन दान काथे कयो? अरे त मां हेॾा लखनि करोड़नि जा जेके वॾा वॾा पुण्य कया, कि उन जे करे हीरा मोती मिलंदा, सोन जे घर में रहो हली, महल मिलंदा। अन्नदान त महाराज तव्हांखे फुर्सत ई न मिली, केॾो अन्न हो तव्हां वटि। पोइ हाणे छा थींदो? मां भोजन छा खाईंदुमि? कि तव्हांजी लाश पई अथव, सची कथा अथव, अद्भुत कथा। उन जो ई मांस तव्हांखे खाइणो पवंदो, और रोज मांस खाईंदव, रोज उन में उहा पूर्ति थी वेंदी, मांस भरिजी वेंदो पाण ई। हेॾो महान राजा देवता बणिजी करे उहो धरतीअ ते विमान ते ईंदो, हिकिड़े नदीअ जे किनारे ते जंगल में, उन जंगल खे शाप लॻल हो, कोई माण्हू ईंदा वेंदा न हुआ। उन नदीअ जे किनारे उन जी उहा लाश पई हूंदी, ऐं उहो पंहिंजी लाश जो मांस खाईंदो। देवता राजा श्वेत केतु, पढ़ी ॾिसो कथा। जॾहिं उहो मांस खाईंदो, जल पीअंदो त वापसि वेंदो, रोई रोई करे मांस खाईंदो। पंहिंजे शरीर जो मांस, कचो मांस तो खाइणो पए मूंखे, रोअंदो रहंदो। त उनखे आशीर्वाद मिली त जॾहिं कोई ब्रह्म ज्ञानी महात्मा ईंदा, उन जे स्पर्श सां, वार्तालाप सां तव्हांजो इहो शाप ख़तम थींदो। कई सालनि तक उहो ईअं कंदो रहियो। त कॾहिं महात्मा गुरु देव महाराज वशिष्ठ महाराज राम भगवान जा गुरु जी आया, उन्हनि जॾहिं ॾिठो, हैरान थी करे पुछियो, त उन पूरी पंहिंजी इतिहास कथा चई ॿुधाई। चई महाराज तव्हां वशिष्ठ महाराज आहियो, ब्रह्म ज्ञानी महात्मा? हा हा। कि अॼु मुंहिंजो पाप ख़तम थियो। प्रणाम कई, भेटा में उहो अनमोल हार ॾिनई। उहो हार अची करे वशिष्ठ महाराज रघुनाथ भगवान खे ॾिनो, कि असां संत काॾे कंदासीं इहा हार, कि तव्हां खणो। तॾहिं रघुनाथ महाराज खे वशिष्ठ महाराज इहा कथा चई ॿुधाई, जेकी असां तव्हांखे 2 मिंटे में ॿुधाए छॾीसीं। त अन्नदान कयो। तव्हांजे घर जे ॿाहिरि कोई कुतो वेठो आहे न, ध्यानु ॾिजो, त उनजो राशन तव्हांजे भंडारे में रखियलु अथव। इन सोचो असांजो छा मतिलबु? असां थोरी पैदा कया आहिनि, गायूं बुख में मरनि थियूं, कचरो खाइनि थियूं, असांजे मथां नो रिस्पॉन्सिबिलिटी। न न, तव्हांजे मथां ई ज़िम्मेदारी आहे। भागवत में श्री कृष्ण भगवान चवनि था, तव्हांजो जेको भोजन आहे, रोटी कपिड़ा मकान, ज़रूरी जेके ज़रूरतियूं, उनखे छॾे करे एक्सेस जेतिरो तव्हां वटि धन पियो आहे, श्री कृष्ण भगवान चवनि था उहो मुंहिंजो अथव, तव्हांजो कोन्हे। उनखे पंहिंजो सम्झंदव, बेईमानीअ जो केस हलंदो। ॿियो केस हलंदो अमानत में खयानत। चओ हरे राम। उदान कयो भाई, अन्नदान कयो, ऐं भगवान जो नाम दान वठो। ॾींहं राति सुमरन कंदा रहो, पंहिंजे ॿारनि सां प्यार कंदा आहियो, 1 माला करायो कम से कम उन्हनि खे साम्हूं बीह करे, पुट हाणे 20 माला तूं कजां, 30 माला तूं कजां। उथंदे वेहंदे हनुमान चालीसा पढ़। जिंदगी में कॾहिं तुंहिंजे एक्सीडेंट में, दुर्घटना में तुंहिंजा प्राण निकिरंदा, गारंटी आहे। हनुमान महाराज रोज श्रद्धा सां हनुमान चालीसा पढ़। वेही करे पहिरियों नाम जप। वॾा वॾा तुंहिंजे मथां संकट न कटिजी वञनि त चइजां। तव्हां घर में वेही करे नाम जपींदो, हनुमान चालीसा पढ़ंदो, असांखे छा मिलंदो? हिन में असांजो कहिड़ो स्वार्थ आहे ॿुधायो? भजन तव्हां कंदव, 1-2 माला फेरींदव, सुमरन कंदव, तव्हांजो कुटुंब तरींदो, तव्हांजो कुल तरी वेंदो। भाई पाण ते उपकार कयो, दया कयो। हेॾी नाम जी महिमा आहे। वरी चओ, राम नाम ही सार है, राम नाम ही सार है, बाकी सब बेकार है, बाकी सब बेकार है। अहिड़ी महिमा आहे भगवान जे नाम जी। राम नाम जी तव्हां महिमा ॿुधी, राधा नाम जी महिमा ॿुधो। राज चवण साईं श्री कृष्ण भगवान उथी बीह रहंदा। अरे प्रभु छा थियो? त हिन राज चयो आहे, मतां धा बि चई छॾे, राधा चई छॾे। राधा नाम एॾो तव्हांखे वणंदो आहे? हा हा। राधा चए त मां उनखे ॾिसण रहंदो आहियां, दिलि मूं दुआऊं ॾींदो आहियां उनखे, उनजा संकट कटे छॾींदो आहियां, उनजो भविष्य सुधारे छॾींदो आहियां। अच्छा प्रभु, राज चए त तव्हां उथी बीहंदा आहियो, छो? कि मतां धा बि चए। ऐं मान लो राधा 1 बार न 2 बार चई छॾे, त श्री कृष्ण भगवान चवनि था, इहो ॿुधो, मां त हुनजे पोयों पोयों घुमंदो आहियां। कि 1 बार चए थी, मतां 2 बार चए, वरी 3 बार चए, मतां कीर्तन शुरू करे छॾे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल।
राधे गोविंद घन श्याम श्याम, राधे गोविंद घन श्याम, राधे गोविंद घन श्याम श्याम, राधे गोविंद घन श्याम, राधे गोविंद घन श्याम श्याम, राधे गोविंद घन श्याम, राधे गोविंद घन श्याम श्याम, राधे गोविंद घन श्याम। राधा कृष्ण ॿई हिकु ई भक्तन भगवान खे चयो प्रभु तव्हांजो प्रेम जेको महसूस कयो वेंदो आहे, जे ख़ुशबू आहे महसूस कई वेंदी आहे, ॾिसी थोड़ी सघंदासीं न। त अगरि तव्हांजो प्रेम कंहिंखे ॾिसणो हुजे, हा हा जी वात्सल रस भरिजी वेंदो आहे, त भगवान जो प्रेम एॾो वधी वियो कि शाम मो शामा थी विया। त भगवान चयो मुंहिंजो प्रेम, हाणे मां प्रेम जी मूर्ति तव्हांखे ॾेखारियां थो, त मुंहिंजो प्रेम केवल अनुभव करण जी शइ न रहंदी, अखियुनि सां तव्हां ॾिसी बि था सघो। तॾहिं भगवान राधा रूप में प्रकट थिया। बोलो राधा रानी सरकार की जय। कृष्ण राधा, राधा कृष्ण एक ही स्वरूप है, एक तत्व दो रूप अगाधा। राधा कृष्ण कृष्ण है राधा, एक तत्व दो रूप अगाधा। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी बांसुरी का गीत हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मनमीत हो राधे, मेरी मनमीत हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मनमीत हो राधे, मेरी मनमीत हो। परमात्मा का स्पर्श हो, शब्दन में ध्यान दो। राधा चयो यानी ब्रह्म ज्ञान अची जुड़ी वञे तार करतार, स्पर्श थी वञे श्री कृष्ण। भगवान जे हृदय के स्पर्श करण जे समान आहे। प्रेम सां भाव सां कोई आंसू भरे अगर चए श्री राधे, परमात्मा का स्पर्श हो राधे, परमात्मा का स्पर्श हो, पुलकित हृदय का हर्ष हो। परमात्मा का स्पर्श हो, पुलकित हृदय का हर्ष हो। तुम हो समर्पण का शिखर, तुम हो समर्पण का शिखर, तुम ही मेरा उत्कर्ष हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मनमीत हो राधे, मेरी मनमीत हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी बांसुरी का गीत हो। मैं हूँ जहाँ तुम हो वहाँ राधे, 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 राधे। मैं हूँ जहाँ तुम हो वहाँ, तुम बिन नहीं है कुछ यहाँ। मैं हूँ जहाँ तुम हो वहाँ, तुम बिन नहीं है कुछ यहाँ।
मुझ में धड़कती हो तुम्हें, मुझ में धड़कती हो तुम्हें, तुम दूर मुझसे हो कहाँ, तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मन में तो हो राधे, मेरे मन में तो हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी बांसुरी का गीत हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मन में तो हो राधे, मेरे मन में तो हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मन में तो हो राधे, मेरे मन में तो हो। राधे गोविंद घन श्याम श्याम, राधे गोविंद घन श्याम, राधे गोविंद घन श्याम श्याम, राधे गोविंद घन श्याम, राधे गोविंद घन श्याम श्याम, राधे गोविंद घन श्याम, राधे गोविंद घन श्याम श्याम, राधे गोविंद घन श्याम। पदम पुराण में शिव जी चवन था जेको राधा जी के नथो मनाए करी, राधा नाम नथो खणे, सर नथो झुकाए, उन्हनि जी आशीर्वाद नथो वठे, सब पातकी भवे, वो पापी आ। पहिरों राधा जी के मनाए, उन्हनि जी आशीर्वाद वठे तो तुरंत श्री कृष्ण जी कृपा थींदी आहे। चओ हरे राम, तो भगवान राजी थी वेंदा आहिनि, भगवान जी कृपा जो अनुभव थींदो आहे। चओ श्री राधे राधे राधे, पोइ तव्हांखे महसूस थींदो त सांवरा सलोना केॾा प्यारा आहिनि। सर्वस्व इन में ही आहे, सुख आनंद मौज त हिन सांवरे में आहे भाई, सब कुछ इन में आहे, इन जे ॿाहिरि त कुछ आहे ई कोन। वासुदेव सर्वम, चओ हरे हरे राम, इहो ई त ब्रह्म ज्ञान आहे कि सब कुछ भगवान वासुदेव आहे। भगवान जे विराट रूप में 14 लोक सब कुछ आहे। सूक्ष्म एतिरा आहिनि कि छा चइजे, हिकिड़ी लीख बि खाली न आहे। नंढो सो नंढो जेको कीड़ो बिना सूक्ष्मदर्शी यंत्र जे नजर न अचे, उन में भी पूरा पूरा भगवान। हरे राम, तॾहिं असांखे भगवान जो वो अनुभव थींदो। कृष्ण देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया। कृष्ण देखा तो ये ख्याल आया, कृष्ण देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया। कृष्ण देखा तो ये ख्याल आया। आज फिर दिल में एक तमन्ना की, आज फिर दिल में एक तमन्ना की। हर बार ही मन नई नई इच्छा कंदो आहे। एक इच्छा पूरी थी तो 10 ॾींहं पैदा थी वेंदी, इच्छा पूरी न थिए तो शोभ थींदो आहे, इच्छा में कोई रुकावट करे तो क्रोध ईंदो आहे। इन करे हर बार पाण खे समझायो, अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गत व्यथ सर्व आरंभ परित्यागी यो मत भक्त है समय प्रिय है। समय घटा, चाह गई चिंता मिटी, मनुआ बेपरवाह, जिसको कुछ नहीं चाहिए वही शाहन की शाह। हर दुख जे पोयों कारण इच्छा तो याद रखियो, ये गहरो ज्ञान तो 100 किताब पढ़ो तो समझ में नहीं दोगा।
ताज शांत एकांत में वञी पाण सां पंहिंजो पाण खे प्रश्न कजो। हिकिड़ो दुख ॿुधायो सॼे धरती में जंहिंजो कारण इच्छा न हुजे। हिन दुख ॾिनई, हो दुख ॾिनई, मूंखे भगवान दुख ॾिनो आहे, कर्मनि जो दुख आहे, धन कोन्हे त दुख आहे। न न, धन जी इच्छा आहे तॾहिं दुख आहे। हिन मुंहिंजी इंसल्ट करे छॾी, मान जी इच्छा आहे तॾहिं दुख आहे। अरे मरी न वञा त जीअण जी इच्छा आहे तॾहिं त दुख आहे। हिकु दुख ॿुधायो धरतीअ ते, हिकु दुख ॿुधायो जंहिंजे पोयों कारण इच्छा न हुजे। इच्छा चओ, तमन्ना चओ, ख्वाहिश चओ, डिजायर चओ, आकांक्षा चओ, आशा चओ, अलॻि अलॻि नाला आहिनि, शइ त हिकु ई आहे। बार बार मन में ये बुदबुदा पैदा थींदा आहिनि इच्छाऊं। पाण खे सम्झायो, दुनिया खे सम्झाइण जी ज़रूरत कोन्हे। संतान ॿारनि खे थी सम्झाए, ज़ाल मुड़ुस खे, मुड़ुस ज़ाल खे, पुट पीउ खे था सम्झाइनि, दोस्त दोस्त खे था सम्झाइनि, पड़ोसी पड़ोसी खे था सम्झाइनि। कमाला सम्झाइण जी त खुद खे ज़रूरत है। हरे राम। आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया, आज फिर दिल को हमने समझाया। जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया, गोविंद देखा तो ये ख्याल आया, राधा देखा तो ये ख्याल आया। तुम चले जाओगे तो सोचेंगे, तुम चले जाओगे तो सोचेंगे, हमने क्या खोया, हमने क्या पाया, हमने क्या खोया, हमने क्या पाया। इंसान हूंदो आहे त क़दुरु न हूंदी आहे। जॾहिं इंसान हली वेंदो आहे त पोइ असां पछताईंदा आहियूं, अरे हिननि जो त असां लाभ ई न वरितोसीं, हिननि जी त आशीर्वाद ई न वरितीसीं। हाँ, जीवन गुज़री वेंदो आहे त पोइ ख़्यालु ईंदो आहे, ओहो, त अहिड़ी तरह सां पंहिंजो जीवन बि गुज़री वेंदो आहे त पोइ पश्चाताप थींदो आहे। जीवन खत्म हुआ तो जीने का ढंग आया, क्षमा बुझ गई तो महफिल में रंग आया, गाड़ी निकल चुकी तो घर से चला मुसाफिर, मायूस हाथ मलता वापस बैरंग आया। सुमरन के वक्त में न सुमरन का वक्त निकला, उस वक्त वक्त मांगा जिस वक्त वक्त तंग आया। हरि राम। कवि नथा सिंह था चवन भाई, समय रहते कम करे वठो। हरि राम। हमने क्या खोया, हमने क्या पाया, जिंदगी धूप तुम घना साया, कृष्ण देखा तो ये ख्याल आया। हम जिसे गुनगुना नहीं सकते, हम जिसे गुनगुना नहीं सकते, वक्त ने ऐसा गीत क्यों गाया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया, श्री कृष्ण देखा तो ये ख्याल आया।
कोई संसार में न रहंदो सभिनि खे पतो आहे, पर हर माण्हू संसार सां ई प्रेम कंदो आहे। भगवान जीवन खां पहिरियों बि आहे, जीवन में बि, जीवन खां पोइ बि हूंदा। उन खां कोई ख्याल ई नथो करे भगवान जी तरफ़, त उन जी प्राप्ति कजे जेको सदा मिलंदो। चओ हरे राम हरे कृष्ण, हे हरि श्री कृष्ण गोविंद। अचो भाई हाणे 5 मिंट कीर्तन कयो। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय। याद रखिजो भाई, ये तो केवल थ्योरी तो प्रैक्टिकल तव्हांखे घर में करनी आहे, दुकान में करनी आहे, घर जो कमु कंदे कंदे कीर्तन कंदा रहो, हा न। तव्हांखे संसार जा बि सुख मिलंदा, समृद्धि मिलंदी, दुख दूर थींदा, तन मन स्वस्थ थींदो। स्वस्थ जो अर्थ छा आहे कि सर्दी जुकाम बीमारी हूंदी आहे, असां उहो स्वस्थ सम्झंदा आहियूं। स्वस्थता जो असली अर्थ अथव स्व में स्थित। जेके इंसान पंहिंजी आत्मा में स्थित न हो, उहे जीते जी तरी आहे। चओ हरे राम। जो जीते जी मर गया वो भवसागर से तर गया। तो स्वस्थ रहो, तन सां भी रहो, लेकिन मन सां तो जरूर रहो। कई बीमारियों तो मन जी हुई। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय। राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय। राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि बोल। गोविंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय। राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय। श्री राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय। हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माओ, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारी आओ। हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माओ, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारी आओ। तुमने मुझको जग में भेजा
निर्मल देकर गाया, आकर के संसार में मैंने इस पे दाग लगाया। जन्म जन्म की मेरी चादर, जन्म जन्म की मेरी चादर, कैसे दाग छुड़ाऊं, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ। निर्मल वाणी पाकर तुझसे नाम तेरा गाया, नैन मूंद कर हे परमेश्वर कभी ना तुझको ध्याया। मन वीणा की तारें टूटी, मन वीणा की तारें टूटी, अब क्या गीत सुनाऊं, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ। इन पैरों से चल कर तेरे मंदिर कभी न आया, जहाँ जहाँ हो पूजा तेरी कभी न शीश झुकाया। चवंता रोज तो मथो झुकाईंदा आहियो काई, तव्हां कीअं था चओ असां मथो न टेकींदा आहियूं? चवंता कॾहिं ईअं बि त मथो झुकायो कि हिन सर सां गॾु अभिमान बि किरी। हरे राम, हिन दिमाग़ में त अहंकार थींदो आहे, अभिमान थींदो आहे, उहो किरी पए चरणनि में। उन ॾींहुं सम्झो पहिरियों बार तव्हां मथो टेको। ये बार बार मस्तक झुकाइण जो अर्थ ई इहो आहे। न त प्रणाम दुख शमन सोचे तो कि भागवत में एक बार प्रणाम कयो तव्हांजो जन्म मरण खत्म, सब दुख खत्म, यानी अभिमान त छॾिणो आहे। हरे राम, इन करे बार 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 पुनरपि मुहुर्मुहु बार बार अभ्यास कयो त मतां हिकु बार अहंकार भी छॾी। इन पैरों से चल कर तेरे मंदिर कभी न आया, जहाँ जहाँ हो पूजा तेरी कभी न शीश झुकाया। हे हरिहर में हार के आया, अब क्या हार चढ़ाऊं, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ। हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्माओ, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ।
गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधे 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 हरि बोल राधे राधे प्यारी श्यामा 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 ओ श्यामा प्यारी श्यामा 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 प्यारी राधे 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 ओ राधे 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 जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी राधा रानी राधा रानी राधा रानी जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी जय जय महारानी जय जय महारानी जय 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 राधा रानी 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 राधा रानी राधा रानी जय जय राधा रानी राधा रानी राधा रानी राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे राम 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 सीता राम 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 सबै चौक सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम बोलो राम 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 सीता राम राम ओ राम 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 सीता राम 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 हरि बोल सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम ओ राम 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 सीता राम 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 हरि बोल राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम श्री राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम ओ जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान ओ देवों के भी देव मेरे हर हर महादेव देवों के भी देव मेरे हर हर महादेव ओ भोले भोले नाथ मेरे भोले भोले नाथ भोले भोले नाथ मेरे भोले भोले नाथ जय
जय जय तुलसी माता प्यारी, जय जय तुलसी माता प्यारी, जय जय तुलसी माता प्यारी, जय जय तुलसी माता प्यारी। ओ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ, अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। जय जय धरती माता, जय जय गौ माता, जय धरती माता, जय जय गौ माता। ओ राधे राधे बोल प्यारे, राधे राधे श्याम, राधे राधे बोल प्यारे, राधे राधे श्याम। बोल राधे राधे श्याम, राधे राधे श्याम, राधे राधे श्याम, राधे 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 श्री राधे 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 राधे। जय जय श्री राधे। वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरि ओम हरि ओम। भूर्भुवः स्वः वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम लो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सताना हो, विश्व का कल्याण हो। हर हर महादेव जो बोले सो तरे। जगत गुरु श्री चंद्र हरे। निमाणी बेनती साध संगत जी मानसिक अरदास कंदा असांजा परम पूजनीय प्रभु सदा डॉक्टर भोजराज साहब नथानी तिनके चरणन में निवास जन। सब लेखा शून्य कन प्रभु, कर्म शून्य कन, पंहिंजे रहमत कृपा सां तारे वठन। दया कन प्रभु ऐं परिवार में वैराग्य जो, शांति जो, प्रेम जो, भक्ति जो दान जन। आयल सर्व साध संगत के गीता जो ज्ञान, गंगा जो स्नान, चरणन जो ध्यान, प्रेम भक्ति जो वरदान मिले। हृदय सां श्री हरिय के, राधा रानी के, सतगुरन के आई अरदास कि राजा बलिए जी कथा ईंदी आहे कि पिछले जन्म में एक बार वो गणिका दे गुल और चंदन पे खड़ी वने कि पेर के चोट लगी, पत्थर सां टकराए जी किरी पियो। बरसात पई पे, कीचड़ थी वई, उहे गुल वो चंदन किरी पियो, गजरो पियो खड़ी वने गणिका जे लाइ ऐं चंदन किरी पियो। हाणे हालत ख़राब थी वई, शरीर जवाब ॾेई बीठो। हाणे सोचे तू मां छा कयां, हे चंदन सुगंध हाणे उन वैश्या तक त न पहुचाए सघंदुमि। अद्भुत कथा। त बगल में ॾिसे तो हिक तरफ़ त शिव भगवान जो नंढो सो मंदिर आहे शिवालय। त उन छा कयईं, उनजो नालो कितव। पिछले जन्म में शास्त्रनि में कथा ईंदी आहे, पुराण में कितव कितव। त उन छा कयईं, हाणे ॾिसो जेको भाव कहिड़ो हुयो गणिका जे लाइ। वो गजरो, उहे गुल, उहो चंदन, उहो सुगंध खणी करे भोले बाबा वटि रखी छॾे। चई महादेव स्वीकार कयो, शिवजी प्रभु स्वीकार कयो। एतिरो उन भगवान खे अर्पण कयो। तॾहिं जॾहिं उन ॾिठई त मुंहिंजे स्वार्थ में नथो अची सघे, मां किरी पियो, उथी नथो सघां, प्राण था निकिरनि, त भगवान शिव खे ॾिनई। उन ते बि शिव बाबा राजी थिया। जॾहिं उन जा खाता खोलिया विया धर्मराज जी सभा में, त चित्रगुप्त ॿुधाया जीवन भर इन पाप कया आहिनि, कोई पुण्य कर्म। जैसे आखिरी में वो गणिका वारा गुल भगवान शिव ते चाढ़िया अथई। धर्मराज भगवान चवनि था हाणे भोले बाबा ॿुधायो हिनखे छा ॾींदव। गुल चाढ़िया अथई चंदन। त चई हिनखे सम्राट ठाहे छॾियो, महाराज ठाहे छॾियो, वॾो राजा बणाए छॾियो। चओ हरे राम। हैरान थी वियो, बाप रे कमाल थियो, एतिरे से जे लाइ एॾी वॾी कृपा। त उहो ई जेको कितो हुयो अगले जन्म में अची करे राजा बली ठहियो। वामन भगवान जी कृपा सां अॼु बि
भगवान उनजे द्वार ते बीठा आहिनि। त असांजे डॉक्टर साहब जन त रोज शिव भगवान जी पूजन अर्चन कयो आहे। रोज नंढो सो शिव भगवान जो मंदिर मां ॾिसंदो हुउमि। बचपन खां त उहे वेंदा हुआ, उन ते मथो टेकींदा, जल चढ़ाईंदा हुआ। त उन्हनि जी उहा पूजा उन्हनि खे केतिरो लाभ ॾींदी, तव्हां वीचार करे ॾिसो। त मानसिक अरदास, प्रभु कृपा कयो सभु लेखा शून्य थियनि ऐं ख़ूब कृपा थिए नथानी परिवार ते, खूब भगवान जी भक्ति थिए। मूंखे यादि थो अचे हिन जॻह ते असां टियों बार कीर्तन करे रहिया आहियूं, टियों बार त असां करे रहिया आहियूं। बाबा भगत राम साहिब जन सां पहिरियों कीर्तन कयोसीं, वरी ॿियों अॼु टियों कीर्तन। सदा कृपा रहे। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। सत्संग कीर्तन सां जुड़ियल रहो भाई, सत्संग जो लाभ वठो। बोलो बाबा भगत राम साहिब की जय। सतगुरु बाबा खूबचंद साहिब की जय। हेलो भाई, घर जमा आरती टबारे बोलेगा जयकारा होगा निस्तारा। बोल साची दरबार की जय। आरती। बाबा गगन में थाले रव चंद्र दीपक बनी, तारका मंडला जनक मोती, धूपमल अनलो पवन जवरो होए भव कंगन दयाल तेरी, आरती अनहता सगवा जगत, सातवन नन नन है कोई कहाँ, मूरत नायक दोही, शाश्वत विमल एक पद बंधु, शाश्वत जलक कोई, अभवन जोत जोत है जोत, सब में काम Thank you.